بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، تأملات قرآنية पंज नंबर। असां अञा बि अल्लाह जे कलाम में जिथे किथे अल्लाह ताला असांखे क़ुर में चए थो, सो क़ुर में घणा दफ़ा अल्लाह साईं चए थो अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। अल्लाह साईं चए थो, हिते चए थो अफ़ला यतदब्बरून, छा क़ुर में कोन था सोचे सम्झे पढ़नि, जा उन्हनि जे दिलनि ते ताला लॻल आहिनि। वरी ॿी जॻह ते चए थो अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरआन वलौ कान मिन इंद ग़ैरिल्लाहि लवजदू फ़ीहि इख़्तिलाफ़न कसीरा। हिन क़ुर खे जिन ई यानी जे ॿिए कंहिं जे तरफ़ां लिखियलु हुजे हा त हुन में वॾो फ़र्क़ु हुजे हा, वॾो इख़्तिलाफ़ हुजे हा, पर इहो बि कोन था सोचनि अञा बि त हीउ अलाह जो कलाम आहे ऐं असीं हिन खे दिलि सां पढ़ूं ऐं हिन खे दिलि सां पढ़ी ऐं सोचे सम्झे पढ़ूं। ऐं अल्लाह ताला वरी बि ॿी सूरत राद में चए थो अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब, अलाह जे ज़िक्र सां दिलनि खे सुकून मिलंदो। कहिड़ी शइ आहे जेके दिलि खे सुकून ॾींदी? न खाइणु, न पीअणु, न का शइ, सिर्फ़ु अलाह जो ज़िक्र। ऐं ॿी जॻह ते अल्लाह ताला सूरत हूद में वरी बि चए थो नक़ुस्सु अलैका मिन अंबाइर रुसुल मा नुथब्बितु बिही फ़ुआदक। हिन क़ुर में नबियनि जो तोखे अल्लाह ताला चए थो मां क़िस्सा ॻाल्हियूं उन्हनि जो ॿुधायां थो त तुंहिंजी दिलि खे सुकून मिले, तुंहिंजे दिलि खे हिकिड़ी यानी रब्त जश थींदी आहे त सम्झंदो त हिन नबियुनि बि केॾियूं तकलीफ़ूं ॾिठियूं। अॼोकी आयत जेकी अल्लाह ताला जे आयत में असीं अॼु ॿियूं था, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, अल्लज़ीना आतैनाहुमुल किताब यतलूनहु हक़ तिलावते। अल्लाह ताला चए थो जंहिंखे असीं किताब जंहिं ते नाज़िल कयो आहे, जंहिं उम्मत ते, जंहिं नबी ते, यतलूनहु हक़ तिलावते, उहो दिलि सां ऐं हक़ जीअं आहे पढ़णो उनखे पढ़ंदा। ऐं छा हक़ तिलावते उलाइका युमिनून बिह, छो जो उहो मोमिन आहिनि इन शइ ते, यकीन अथनि इन शइ ते, युमिनून बिह वमन यकफुर फउलाइका हुमुल ख़ासिरून। ऐं जेको कुफ़ुर कंदा, न मञींदा, त ख़ुसरान उन्हनि जे लाइ, अल्लाह चए थो त उन्हनि जे लाइ नुक़सानु। ॿियनि खे कहिड़ो, अलाह खे कहिड़ो नुक़सानु ॾेई छॾींदा आहिनि नबी खे, पर हीअ पंहिंजे पाण खे नुक़सानु था ॾियनि। क़ुर खे जेके मोमिन हूंदा इन कलाम जा, अलाह जे कलाम जा, त दिलि सां पढ़ंदा, यकीन सां पढ़ंदा, तदब्बुर सां ऐं तअम्मुल सां पढ़ंदा। ऐं छो जो उन्हनि खे ईमान आहे पूरो, उन्हनि जो ईमान हिन आयतुनि ते आहे, हिन जे कलाम ते आहे, तॾहिं पढ़ी ऐं हुननि ऐं दिलि सां यकीन कंदा। जे न कंदा ईअं उहे काफ़िर थींदा, अऊज़ु बिल्लाह। यानी हिकिड़ो जेको तदब्बुर सां, इहे सूरत अल-बक़रा आहे त 124 आयत। त जेको इन जो मक़सदु इंसान खे थिए थो त जेको इंसान क़ुर सिर्फ़ु ईअं ज़बान सां पढ़ंदो, न हुन जी तफ़सीर, न हुन जी तअम्मुल, न हुन जी माना, न हुन जी का ख़बर, त पोइ इन आयत जो ख़तरो अथसि। इन आयत जो उन ख़तरो आहे, छो जो उनखे का सम्झ में कान्हे। ठीकु आहे, ज़बान न आहे इन जी, पर तफ़सीरूं घर घर में पयूं आहिनि, पढ़ी सघे थो, मोबाइल में ॻोल्हे सघे थो, उन जी माना कढी सघे थो। त हुनखे जे सम्झे, जे आयत खे सम्झंदो त यानी इनशा अल्लाह हुनखे वॾो ईमान वधंदो। त तंहिंजे करे उलमा चवनि था त जेके बि इंसान क़ुर पढ़े त पहिरियों ॻोल्हे हिन जी माना छा आहे। जीअं ॿी आयत में सूरत अल-बक़रा में उहो 121 में अल्लज़ीना आतैनाहुमुल किताब यतलूनहु हक़ तिलावते उलाइका युमिनून बिह। अल्लाह ताला चए थो अल्लज़ीना आतैनाहुमुल किताब, जंहिं ते हीउ क़ुर नाज़िल असीं कयो आहे, यतलूनहु हक़ तिलावते, जीअं तिलावत हक़ जी थींदी आहे, तजवीद सां, मख़ारिज सां ऐं ज़बान ऐं उन्हनि जो दिलि हुन सां हाज़िर हूंदी। उलाइका युमिनून बिह, छो जो ही मोमिन आहिनि। इन जो मक़सदु आहे त जेके ईअं था सिर्फ़ु पढ़नि त उहे मोमिन न आहिनि। इहो इंसानु सम्झी वेंदो त अल्लाह साईं जन महिल हिकिड़ी शइ चए थो त हीअ जेके पढ़नि था दिलि सां, यकीन सां, तफ़सीर सां, उन जे हक़ तिलावत तजवीद सां, त उहे मोमिन आहिनि। जेके यानी इन्हनि जे इहे सभु अक़ीदो न रखंदा त पोइ उहे उन जे अक्स हूंदा, उन जे मुक़ाबिल हूंदा, उहे मोमिन न हूंदा। छो जो अल्लाह ताला चयो यतलूनहु हक़ तिलावते ऐं यतदब्बरूनहु, यानी उन जे तदब्बुर सां था पढ़नि, तजवीद सां था पढ़नि, कोशिशि कनि त यादि जे नथो थिए त बि ठीकु आहे। उलाइका युमिनून बिह, उलाइका छो, इहे मोमिन आहिनि। मोमिन जी इहा सिफ़त आहे, मोमिन जी इहो तरीक़ो आहे। छो जो मोमिन न हुजे हा त इहो तकलीफ़ न करे हा। ॿी जॻह ते अल्लाह ताला वरी बि इन आयत जे लाइ फ़ाइदे यानी साॻी माना जे लाइ चए थो सूरत साद में
29 آية كتاب أنزلناه إليك مباركا ليدبروا آياته وليتذكر أولو الألباب. الله سينجتو كتاب هن قرآنك مو إنجي كري هن كتابك أنزلناه إليك مباركا بركة ورو كتابا برکت वारो किताब लियदब्बरू छा याद करन छा तजवीद पढ़न जान माना न लियदब्बरू यानी सोचे समझे हिन मां फ़ाइदो वठनि हिन क़ुरान मां इबरत वठनि लियदब्बरू आयाति वलियतज़क्कर उलुल अलबाब सही दिलुनि जेकियूं जंहिंजूं दिलियूं ज़िंदा हूंदियूं उहे इहो कमु कंदा उहे इन शइ खे सोचींदा इन शइ में सो इन जे करे इंसानु कोशिशि करे त क़ुरान जॾहिं बि पढ़े त कोशिशि करे त सम्झे आयतुनि जो छो जो अलाह ताला क़ुरान जो यतलून हक़ तिलावत उलाइक युमिनून बिही अलाह साईं जेके चए थो त जेके इहे हक़ जी तिलावत इन्हनि जी कंदा त उहे मोमिन आहिनि यानी इन्हनि जो मक़सदु तूं सम्झंदे त जेके इन जो हक़ जी तिलावत कोन था कनि त उहे ईमान खां ॿाहिरि आहिनि तंहिंजे करे अलाह ताला वरी अॻिते ॿी आयत में चए थो त इन्नमल मुमिनून अलज़ीन इज़ा ज़ुकिरुल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम अलाह मोमिन उहे आहिनि जिथे अलाह जो नालो अलाह जो ज़िक्र ईंदो त हुननि जूं दिलियूं हलंदियूं पियूं दिलनि में हुननि जो वॾो असरु थींदो वजिलत क़ुलूबुहुम वजिलत क़ुलूबुहुम वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना वअला रब्बिहिम यतवक्कलून ऐं जे उन्हनि जे विच में कंहिं आयत का तिलावत कई त हुननि जो ईमान सफ़ा मथे थी वेंदो इहा सूरत अल अंफ़ाल में अलाह ताला चए थो छो जो तदब्बुर इंसान जो कंदो उन्हनि खे उनखे ख़बर पइजी वेंदी त हिन जी माना छा आहे ॿी आयत में अलाह ताला चए थो अल्लाहु नज़्ज़ल अहसन अल हदीस अलाह ताला त बहितर कलाम पंहिंजो हिन में किताब में नाज़िल कयो आहे अहसन अल हदीस किताब मुतशाबिहम मथानी तव्हां सम्झंदव त आयतूं हिकु जहिड़ियूं हुन पर न तक़शइरु मिन जुलूदिल लज़ीन यख़शौन रब्बहुम मोमिननि खे इहो वॾो दिलि में असरु कंदो उन्हनि जे चमड़ी में वॾो असरु थींदो चमड़ी जा वार उन्हनि जा उथी वेंदा यख़शौन रब्बहुम अलाह जो ख़ौफ़ उन्हनि जे दिलि में हूंदो थुम्म तलीन वरी पोइ हुननि खे सुकून मिलंदो तलीन जुलूदुहुम वक़ुलूबुहुम इला ज़िक्रिल्लाह हुननि जी दिलि हुननि जी जान हुननि जी चमड़ी जेकी आहे हुननि जा वार ॾिसंदे त उथी वेंदा यानी बीही रहंदा वार हुननि जा छो जो हुननि खे ख़बर आहे त हिन आयत जो माना छा आहे हिन जी माना आयत जी माना छा आहे तिन सहाबी गॾु थी वेहंदा हुआ त क़ुरान जो आयतूं हिक ॿिए सां गॾु कंदा हुआ यादि कंदा हुआ ॿियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त कान सहाब वेहंदा हुआ जिथे वेहंदा त तिलावत पहिरां शुरू कंदा हुआ त हदीस सही में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मज्तमअ क़ौमुन फ़ी बैत मिन बुयूतिल्लाह के अहिड़ा बि माण्हू गॾु थिया के अलाह जे घर में यानी के पंहिंजे घर में या ओताक में या मस्जिद में किथे बि यतलून किताब अलाह जे कलाम खे पढ़ंदव तदारसून ऐं यादि था कनि तदारसूनहु बैनहुम इल्ला नज़लत अलैहिम सकीना जे वेहंदा इहे 2 हुजनि 3 हुजनि 10 हुजनि इहे अलाह जे कलाम खे यादि कंदा ऐं पढ़ंदा त उन्हनि ते सकीनत यानी हिकिड़ो सुकून दिलि ते लहंदो उहो ग़शियतहुम रहम ऐं रहमत हुननि जी दिलि ते रहंदी उहा हफ़तहुम मलाइका ऐं मलाइका सभु गॾु थी चुधारी वेहंदनि वज़करहुम अल्लाहु फ़ी मन इंद अलाह उन्हनि खे यादि कंदो जे उन मलाइकनि जे विच में हदीस अबू ज़र नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में आहे अबू ज़र चए थो त मां हिकिड़ो दफ़ो साईं खे ॾिठो त सॼी राति गुज़ारी बीठे निमाज़ में हिकिड़ी आयत पे पढ़ो इन तुअज़िबहुम फ़इन्नहुम इबादुक व इन तग़फ़िर लहुम फ़इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम सॼी राति तहज्जुद हिकिड़ी आयत सां नबी करीम बीठो आहे पढ़े पियो त अबू ज़र ॾिसेसि पियो त ॿी कहिड़ी थो पढ़े पर ॾिठईं त जेसिताईं फजर वजे थी त इहा ई आयत पियो पढ़े ऐं नबी करीम सहाबियुनि खे झलींदो हो त तव्हां हिकिड़े ॾींहं में सॼो क़ुरान न पढ़ो घटि में घटि 3 ॾींहं उहो एॾो जो हर रोज़ु क़ुरान ख़त्मु कंदा जीअं हज़रत उस्मान हूंदो पर सहाबीन खे नबी करीम झलींदो चवंदो त तव्हां तदब्बुर सां छो नथा पढ़ो दिलि सां पढ़ो मज़े सां पढ़ो घटि में घटि 3 ॾींहंनि में तव्हां क़ुरान करे पढ़ो हू चवंदा त असांखे एॾो शौक़ु आहे जो असांखे छॾ असीं हर रोज़ु पढ़ूं पर नबी करीम छा चयुनि क़ाल ला यफ़क़हु मन क़रअहु फ़ी अक़ल मिन 3 जेको 3 ॾींहंनि खां घटि पढ़ंदो उनजो फ़िक़्ह हुनखे कोन थींदो हुन दिलि में क़ुरान कोन वेहंदो छो तेज़ पढ़ंदो हूंदो पक सहाबी हिकिड़ो चए थो त असां क़ुरान पढ़ंदा हुआसीं त असांखे निंड फिटी वेंदी जीअं अलाह ताला क़ुरान में चए थो न ततजाफ़ा जुनूबुहुम अनिल मदाजिअ यदऊन रब्बहुम ख़ौफ़न व तमअन मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून सजदे में सूरह आयत अलाह साईं चए थो त हिननि जा पासा जेके सुकून निंड में न ईंदा मदाजिअ यदऊन रब्बहुम उथी वरी अलाह खे सताईंदा
वो तमा ऐं हुन अलाह जे ख़ौफ़ खां ऐं अलाह में लालच त अलाह साईं असांखे गुनाह माफ़ु कर। ॾिसो सहाबिन जो ऐं असांजो केॾो फ़र्क़ु आहे। सहाबिन जो पढ़णु ऐं असांजो अबू बकर सिद्दीक़ पढ़ंदो हो क़ुर त केरु पोयां सम्झंदो कोन हो त छा थो पढ़े, छो जो उन उम्मुल मोमिनीन आयशा खां पुछनि चई त इन्नहु रजुलुन असीफ़, क़ुर शुरू कंदो रुॻो रोंदो हो त हुन जो पोयां जेके हूंदा उहे चवंदा त असीं कोन था सम्झूं छा थो पढ़े, कहिड़ी आयत में आहे। ऐं हज़रत उमर क़ुर जो आयतूं ॿुधंदो हो त बीमार थी पवंदो हो, ॾींहंनि जे ॾींहंनि में माण्हू अचे ईंदा हुअसि ॾिसण। त इहो हिकिड़ो दफ़ो आयत क़ुर जी इहा ॿुधाई वयौम युदअऊन इला नार जहन्नम दअ सूरत तूर। एतिरो हुनखे असरु थियो ऐं रोई रोई वेही रहियो ऐं पोइ वरी घर खणी वियसि त उते 2-3 ॾींहं माण्हू ॾिसण आया हुअसि, 2-3 ॾींहं माण्हू हुनखे ॾिसण आया हुअसि, हुन माण्हू लेखे त बीमार आहे। सहाबी चवंदा हुआ कान फी वजह उमर रज़ियल्लाहु अन्हु ख़त्तान असवदान, अखियुनि जे हेठां हुननि जो नबी हज़रत उमर जो अखियुनि जे हेठां कारा निशान हूंदा रोअण खां, छो जो क़ुर जो आयतूं ॿुधंदो हो त हुनखे रोअण ईंदो हो। सहाबी तेज़ बि कोन पढ़ंदा हुआ। इहे हुदैफ़ा बिन यमान चवंदो त मां आयत पढ़ंदो हुउसि त आहिस्ते आहिस्ते पढ़ंदो हुउसि, हिकिड़ी हिकिड़ी आयत में जे उन में मुतरसिलन इज़ा मर बिआया सब्बह जे तस्बीह आयत में हूंदी इहा, जीअं चयोसीं सुनत हिकिड़ी हींअर माण्हू खां विसरी वई आहे त का तस्बीह जी आयत हुजे त सुभान अल्लाह चए, जे दोज़ख जी हुजे त इस्तिआज़ पढ़े आऊज़ु बिल्लाह, जे जन्नत चए त यसअलुल्लाह सुवाल कंदा अलाह खे, अलाह साईं असांखे जन्नती कर। हाणे इहो मुआज़ चवंदो मां ईअं क़ुर पढ़ंदो हुउसि। इहे सही बुख़ारी मुस्लिम में। ऐं हिते हिकिड़ो किसो असांखे यादि थो अचे जाफ़र सादिक़। जाफ़र सादिक़ उहो जाफ़र इब्न मुहम्मद इब्न अल बाक़िर इब्न ज़ैन इब्न आबिदीन इब्न अल हुसैन, इहो हो जाफ़र। हाणे इहो जाफ़र हिकिड़ो दफ़ो हिन जा ग़ुलाम हूंदो हो त ग़ुलाम हुनखे कोरे में पाणी खणी वुज़ू पियो कराएसि, फसकब अल यदहुल मां, हथनि ते पाणी पियो हारेसि, पोइ ओचितो हुन मां को कोरे जो पाणी हिन जे जान खे लॻियो आहे, हिन जे लटनि खे लॻी वियो त हज़रत जाफ़र खे कावड़ ॾाढी लॻी मुंहुं किरणु। उनजो जेको ग़ुलाम हो उहो बि फ़क़ीह हो, उनखे बि इल्मु हो त उन चयसि वल क़ुर जी आयत पढ़ई, चयसि वल काज़िमीन अल ग़ैज़, जेके कावड़ पंहिंजी खे खाई छॾींदा आहिनि। क़ाल कज़मतु ग़ैज़ी, चई जाफ़र सादिक़ चई मूं कावड़ पंहिंजी खाई छॾी। क़ाल वरी हुन ग़ुलाम चयो वल आफ़ीन अनिन नास, वरी इहा आयत पढ़ी त जेके माण्हुनि खे माफ़ु कंदा आहिनि, यानी मोमिननि जी सिफ़त बि ॿुधायसि। त वरी हुनखे जेको ग़ुलाम उन वरी हुन चयसि वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन, त जेके इहसान कंदा आहिनि, जेके कुर्ब कंदा आहिनि अञा बि माण्हुनि ते, इहा सूरत आल इमरान में आहे। क़ाल इज़हब फ़अंत इज़हब हुर्रुल वजह, तूं आज़ादु आहीं, चईसि त वञ तूं आज़ादु आहीं, उहा तोखे 1000 दीनार मुंहिंजे ख़ासि पैसनि मां बि हिन खे ॾियो ऐं हीअं अॼोको ॾींहुं आज़ादु आहे। ॾिसो केॾो क़ुर जो असरु हूंदो हुन। हींअर को असां को नौकर को चाकर को ईअं मथां हारे विझे हुनखे अलाए छा करे अची विझनि। सो इहो हुननि जो इख़लाक़ ऐं असांजा इख़लाक़ ॾिसो त इंसानु पंहिंजी तरबियत क़ुर ते करे छॾे, छो जो उम्मुल मोमिनीन खां जंहिंमहिल पुछनि आयशा खां त नबी जो इख़लाक़ छा हो, चए कान ख़ुलुक़ुहुल क़ुर, नबी जो इख़लाक़ सॼो क़ुर हो। तो अलाह ताला असांखे तव्हांखे इहो ई इख़लाक़ ॾिए त असीं सिखूं क़ुर मां ऐं क़ुर ते तरबियत पंहिंजी कयूं। अल्लाहु अअलम बिस्सवाब, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।